बस पर लखते जिगर जो चिचरियल लाश टुटल टुआल में वेड़े वापस वञूं था, पर वरी कोर्ट में यह अपील ज़रूर कबी त इक़्तिदार जा वारस वॾनि बगलनि ऐं लैंड क्रूज़रनि वारो अलाह ज़रूर इंसाफ़ कंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरिया पांध में ॻोठ जोड़ुओ खां प्यासी प्यारली नोड़ियो यादि करे थो हिन दर्दीली तहरीर सां। दोस्त लिखे थो, पुट तूं हिते वे उते रश में तंग थींदे, असां बेनज़ीर जा पैसा वठी तुंहिंजे लाइ शइ रांदिका वठी वरूं था। उते वञी घणे रश में घुटा खाई मस वञी आंगूठो लॻो, पैसा मिलिया, पर अलाए छो अची बेचैनीअ वरिती। मुड़ुस खे चयमि त ही पैसा वठ, पैसा वञी खॾ में पवनि, पोयां नंढड़ो छॾियो आहे। शरारत या मूंखे अलाए छो साह में मुंझ पई थी लॻे, जल्दी कर। मुड़ुस चयो त चरी अलाह ख़ैर कंदो, बसि अटो वठूं था, नंढड़े लाइ शइ, पोइ हलूं था। ही पंधा फंगारियो, न छॾ, अटो लटो नथो खपे, बसि मूंखे जल्दी पुॼाया, पुट ॾिसां, पोइ तूं ई पैसा। मुड़ुस चयसि चङो भला हलूं था। रक्शे में वेही रवाना थिया। अदा असांखे फांगारे पुॼाए, जल्दी अॻियां रेढ़े वारे वटि थोरो ब्रेक कजांइ, नंढड़े लाइ केला वठंदासीं। रक्शो रवानो थियो। लम्हूं साल लॻण लॻो। 5 मिंट में पहुतासीं त रोड ब्लॉक हुयो। ॻाल्हि पई हले त एक्सीडेंट थियो आहे, को ॿार गाॾी हेठां अची मारिजी वियो आहे ऐं अञा ताईं को वारिस बि नाहे पहुतो। हाय, इहे घोड़ा मुंहिंजे घर त कोन्हे, किथे आउं बि पंहिंजो बचो हिते कंहिंखे पार ते वई हुयसि। ईअं चई पुलिस नाका ऐं सभई रिकॉर्डूं टोड़े हां ॾारींदड़ कीअं करे वाक़ई वारे हंधि मासूम मुखड़े खे चिबाटियल ऐं रत में लथ पथ ॾिठमि। बिना पोतीअ जे बन ते हवा में हथ खणी वावेला ईअं कया त रैज़न राकास ऐं सुअरो ऐं बेशर्मो ई पैसा जेके असीं हिते वठण लाइ ज़लील ऐं ख्वार थिया आहियूं, इहे अवी हेतिरी कटूती करे हर ॻोठ में वञी बि ॾेई थे सघिया। हाणे 10-15 हज़ार बि खणो ऐं असां पंहिंजो अलाह तलाह बि खपाए अव्हांखे था ॾियूं, बसि असांखे असांजो लाल मोटाए ॾियो। पर उते बीठल इहो सभु कुझु करे न सघिया। हाणे ॻोठ हली छा कबो? जीअरे पंहिंजे पुट सां दफ़नाए छॾियो। मुंहिंजो ॻोठ हलणु कोन थींदो। चयमि पे त 2 टे ॾींहं कोन था हलूं, रश लहे पोइ हलंदासीं। मूंखे कोन मञई। आऊं छा करियां, घणा ॾींहं थिया आहिनि, पाण वटि अटो कोन हो, महीनो थियो आहे, को ॾिहाड़ी बि न लॻी। सोचियमि त जे इहो पिन मिले त को अटो ऐं नंढड़े लाइ कपिड़ा लटा वठंदासीं। बस पोइ लखते जिगर जो चिचरियल लाश टुटल टुआल में वेड़े वापसि वञूं था, पर वॾी कोर्ट में इहा अपील ज़रूर कबी त इक़्तिदार जा वारस वॾनि बंगलनि ऐं लैंड क्रूज़रनि वारो अलाह ज़रूर इंसाफ़ कंदो, अलाह ज़रूर इंसाफ़ कंदो।